अपडेट कयो पिया मांखे टंडो बागो खां जिते HRJDU न्यूज़ जी रिपोर्टर अल्लाह बख्श जरवार मुताबिक़ टंडो बागो लॻ गुज़िरियल 30 सालनि खां 70 मोरी जो मुख्य दरवाज़ो टुटण वाह जी पिचिंग न थियण वारे अमल ख़िलाफ़ उतां जे आबादगारनि जो 70 मोरी जे मेन अकरम वाह जी 70 रेगुलेटर ते ज़मींदारनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। मुज़ाहिरीन जो चवणो गुज़िरियल 30 सालनि खां असांजी 70 मोरी वारा रेगुलेटर जे दरवाज़ा टुटण करे सख़्तु परेशान आहियूं। दरवाज़ा टुटण करे काफ़ी वाहन ते पाणी नथो पहुची सघे, जे करे ज़मींदारनि जा फसल तबाह थी रहिया आहिनि। जॾहिं वाह जे ॿिन्ही कपनि ते पिचिंग न थियण करे कंहिं बि वक़्तु वाह में घारो पइजी सघे थो, जे करे केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची सघनि था। आबादगारनि मूजिबि हमीर शाख जी पिण खाटी न थियण करे पुछड़ी ते आबादगारनि खे पाणी नथो पहुचे। ज़मींदारनि सीडा जे डायरेक्टर आबपाशी जे वज़ीर समेत वज़ीर आला सिंध खां घुर कई 70 मोरी जा गुज़िरियल 30 सालनि खां टुटल दरवाज़ा मरम्मत कराया वञनि। HRJDU न्यूज़ 3 वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDU न्यूज़।